अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात। प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फ़नकार साण आऊं आहियां अव्हां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साॻी सिक ऐं पुरख़लूस जज़्बनि साण। जी मुंहिंजो साईं, गुज़िरियल हफ़्ते मूं तव्हांखे ॿुधायो हो त इंशा अल्लाह ताला अॼोके प्रोग्राम में पाण ज़िक्र कंदासीं त जीअं उर्दू फिल्मूं या पंजाबी फिल्मूं ठहियूं आहिनि, उहे के सुपरहिट थियूं, के तमामु घणियूं बिज़नेस उन्हनि कयो, मशहूरु थियूं, हिट थियूं, माण्हुनि पसंदि कयो, त उन्हनि फिल्मुनि खे उन वक़्त में एज़ाज़ मिलंदो हो, इनाम मिलंदो हो सरकारी तौर ते। वरी ॿियो हिकिड़ो एवॉर्ड हूंदो, उन जो नालो हूंदो निगार एवॉर्ड। त मुंहिंजो साईं हाणे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 1972 में जेका सिंधी पहिरीं फिल्म आहे मिठड़ा शाल मिलन, उनखे एवॉर्ड मिलियो आहे। 9 दिसंबर 1973 ते होटल इंटरकॉन्टिनेंटल लाहौर में वज़ीर मेहनत पंजाब मल्क मुख्तियार ऐवान साहब, जेको उन वक़्त जो मिनिस्टर साहब हो, उन ख़ुसूसी महिमान हैसियत में फिल्म मिठड़ा शाल मिलन जे फिल्मसाज़ ज़ाहिद हुसैन खे एवॉर्ड सां नवाज़ियो। 1973 में वरी जेका नॉमिनेट फिल्म थी आहे, उन जो नालो आहे सोढा पुट सिंध जा। 17 दिसंबर 1974 ते फ्लेटीज़ होटल लाहौर में वज़ीर आला पंजाब जनाब हनीफ़ रामे साहब महिमान ख़सूसी जी हैसियत सां फिल्म सोढा पुट सिंध जे फिल्मसाज़ साहिबज़ादा अयाज़ खे एवॉर्ड सां नवाज़ियो। 1974 में जेका टी फिल्म आहे, उन जो नालो आहे गैरत जो सवाल। 23 दिसंबर 1975 ते फ्लेटीज़ होटल लाहौर में मुमताज़ दानिश्वर शाइर फैज़ अमन फैज़ साहब महिमान ख़सूसी जी हैसियत में फिल्म गैरत जो सवाल जे फिल्मसाज़ एम अकील ख़ान खे एवॉर्ड सां नवाज़ियो। अहिड़ी तरह 1975 में जेका सिंधी फिल्म अचे थी, उन जो नालो आहे सिंधड़ीअ तां सदके। 8 नवंबर 1976 ते होटल इंटरकॉन्टिनेंटल लाहौर में वज़ीर ख़ज़ाना हुकूमत पाकिस्तान राना मोहम्मद हनीफ़ महिमान ख़सूसी जी हैसियत में फिल्म सिंधड़ी तां सदके जे फिल्मसाज़ ख्वाजा बशीर खे एज़ाज़ सां नवाज़ियो। जी मुंहिंजा साईं, वरी 1976 में रत जी रांदि जेका फिल्म आहे, उहा नॉमिनेट थी आहे। 13 नवंबर 1977 ते होटल इंटरकॉन्टिनेंटल लाहौर में चेयरमैन प्रोड्यूसर एसोसिएशन अताउल्ला शाह हाशमी महिमान ख़ुसूसी जी हैसियत में फिल्म गैरत जे सवाल जो जेको प्रोड्यूसर हो, फिल्मसाज़ हो, मंज़ूर अहमद खे उन एवॉर्ड सां नवाज़ियो। अहिड़ी तरह 1977 में जेका फिल्म नॉमिनेट थी रही आहे, उन जो नालो आहे रत ऐं अजरक। 16 दिसंबर 1978 ते होटल इंटरकॉन्टिनेंटल लाहौर में वफ़ाक़ी वज़ीर सक़ाफ़त हुकूमत पाकिस्तान मखदूम जावेद हाशमी साहब महिमान ख़सूसी जी हैसियत में फिल्म रत ऐं अजरक जे फिल्मसाज़ नज़ीर सूफ़ीअ खे एवॉर्ड सां नवाज़ियो। जी मुंहिंजा साईं, हाणे जेका अॻी फिल्म अचे थी, उन खां अॻु में तव्हां ऐं असां ज़रूरु इहो सोचींदासीं त छो न माज़ीअ जो को ख़ूबसूरत नग़मो ॾिसूं। त अचो नग़मो ॾिसूं था। दरदा दे रे
सां वल ढोलना मिठड़ा माही नजर ना सिर ते चायम बार गमादा सिर ते चायम बार गमादा इश्क घुमायूं घटियां आमिल वल ढोलना हाय आमिल सां वल ढोलना महारी वाला मोड़ मारा महारी वाला मोड़ मारा थार छड़ी में डियखियां आमिल सां वल ढोलना मैं तां कांगी उड़ांदी थकियां आमिल सां वल ढोलना आमिल सां वल ढोलना ये मुंहिंजो साईं नगमो अवां ॾिठो असां बि ॾिठो ॿुधोसीं सच पुछो त इहे नगमा जॾहिं बि ॿुधूं था जॾहिं बि ॾिसूं था त वरी माज़ी में हलिया था वञूं बहरहाल असांजे दिलि खे दिमाग़ खे सुकून अचो थो वञे प्रोग्राम फिल्म ऐं फ़नकार जारी आहे वक़्तु आहे नंढड़ी ब्रेक जो अचो त नंढड़ी ब्रेक वठूं वेलकम टू बैक नंढड़ी ब्रेक खां पोइ हाज़िर ख़िदमत आहियूं जी मुंहिंजा साईं हाणे 1978 में सिंधी फिल्म कोन ठही 1979 में हाज़ुर साईं जेका फिल्म ठही आहे 16 दिसंबर 1980 ते होटल इंटरकॉन्टिनेंटल लाहौर में मारूफ शाइर दानिश्वर अहमद नदीम कासमी साहब ख़ुसूसी महिमान जी हैसियत सां फिल्म हाज़ुर साईं जे फिल्मसाज़ एस गुल साहब खे एवॉर्ड सां नवाज़ियो आहे उन खां पोइ 1981 में जेका फिल्म नॉमिनेट थी आहे उन नालो आहे घातू घर न आया 3 नवंबर 1982 ते होटल ताजमहल कराची में वफ़ाक़ी वज़ीर सकाफ़त सियाहत रांदियूं हुकूमत पाकिस्तान नियाज़ मोहम्मद अरबाब साहब महिमान ख़ुसूसी जी हैसियत में फिल्म घातू घर न आया जे फिल्मसाज़ बाबर सुल्तान खे एवॉर्ड सां नवाज़ियो जी मुंहिंजा साईं अहिड़ी तरह 1983 वरी विच में गैप आहे वरी 1983 में जेका फिल्म नॉमिनेट थी आहे उन जो नालो आहे उम्मीद 10 दिसंबर 1984 ते अल हमरा आर्ट सेंटर लाहौर में वफ़ाक़ी वज़ीर सकाफ़त सियाहत रांदियूं हुकूमत पाकिस्तान जनाब नियाज़ मोहम्मद अरबाब साहब महिमान ख़ुसूसी जी हैसियत में फिल्म उम्मीद जे फिल्मसाज़ अब्दुल्ला ख़ान खे एवॉर्ड सां नवाज़ियो अहिड़ी तरह 1984 में जेका फिल्म आहे उन नालो आहे ममता ममता जेका फिल्म आहे उनखे एवॉर्ड मिलियो आहे 28 दिसंबर 1985 ते
अल हमरा आर्ट सेंटर लाहौर में वफ़ाक़ी वज़ीर सक़ाफ़त सियाहत ऐं रांदियूं हुकूमत पाकिस्तान लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड जमाल सैयद मियाँ महिमान ख़सूसी जी हैसियत में फिल्म मुमताज़ फिल्मसाज़ आगा नज़ीर काविश के एवार्ड सां नवाज़ियो। अहिड़ी तरह 1986 में वरी फिल्म ठही आहे सोहणा साईं, उनखे अवार्ड मिलियो आहे 18 डिसंबर 1987 ते फ्लेटीज़ होटल लाहौर में वफ़ाक़ी वज़ीर इत्तला नशरियात हुकूमत पाकिस्तान काज़ी अब्दुल मजीद आबिद साहब महिमान ख़सूसी जी हैसियत में फिल्म सोहणा साईं जे फिल्मसाज़ एस गुल साहब खे एवार्ड सां नवाज़ियो। अहिड़ी तरह 1987 में वरी जेका फिल्म एवार्ड लाइ नॉमिनेट थी आहे दोस्तो, उनजो नालो आहे परू। 31 डिसंबर 1988 ते अल हमरा हॉल नंबर 1 में वफ़ाक़ी वज़ीर सक़ाफ़त सियाहत रांदियूं हुकूमत पाकिस्तान आगा तारिक ख़ान महिमान ख़सूसी जी हैसियत में फिल्म परू जे फिल्मसाज़ शाह असद साहब खे एवार्ड सां नवाज़ियो। जी मुंहिंजा साईं, उनखां पोइ वरी 1988 में फिल्म ठही आहे दुश्मन। 18 नवंबर 1989 ते फ्लेटीज़ होटल लाहौर में वफ़ाक़ी वज़ीर सक़ाफ़त सियाहत रांदियूं हुकूमत पाकिस्तान आगा तारिक ख़ान महिमान ख़सूसी जी हैसियत सां दुश्मन फिल्म जे फिल्मसाज़ सैयद मुज़फ़र हुसैन खे एवार्ड सां नवाज़ियो। अहिड़ी तरह जेका ॿी फिल्म अचे थी उनखां अॻु में हा छो न हिकिड़ो नगमो तव्हां बि असां बि ॾिसूं ऐं ॿुधूं, उनखां पोइ वरी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदासीं। जी मुंहिंजा दोस्तो,
नगमो ॾिठोसीं। हाणे इहा ॻाल्हि अॻिते कंदासीं, उन खां अॻु में वक़्तु आहे नंढड़ी ब्रेक जो, नंढड़ी साईअ जो। उन खां पोइ वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वेलकम टू बैक। प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फ़नकार साण हाज़िर ख़िदमत आहियूं। मूं ॻाल्हि पियो कई त 1979 में शहीद फिल्म खे नॉमिनेट कयो वियो आहे। 10 दिसंबर 1990 ते सर्विसिस इंटरकॉन्टिनेंटल लाहौर में वफ़ाक़ी वज़ीर हाउसिंग वर्क्स हुकूमत पाकिस्तान जनाब तारिक महमूद महिमान ख़सूस जी हैसियत में फिल्म शहीद जे फिल्मसाज़ सैयद मुज़फ़र हुसैन खे एवॉर्ड सां नवाज़ियो आहे। हाणे मुंहिंजा साईं वरी अचूं था 90 जी ॾहाई में। उन में जेका फिल्म नॉमिनेट थी आहे एवॉर्ड लाइ, उन जो नालो आहे जी लतीफ़। 21 अक्टूबर 1991 ते अवारी होटल लाहौर में वज़ीर सकाफ़त हुकूमत पाकिस्तान शेख रशीद अहमद साहब महिमान ख़सूसी जी हैसियत सां फिल्म जी लतीफ़ जे प्रोड्यूसर जनाब हाजी मोहम्मद शफ़ी साहब खे एवॉर्ड सां नवाज़ियो। अहिड़ी तरह वरी अचूं था साईं 1990 में, 91 में फिल्म आई आहे, पर 90 में नॉमिनेट थी आहे। हाणे इहो थोरो कंट्रोवर्शियल ॻाल्हि आहे। बहरहाल 26 दिसंबर 1992 ते हिकिड़े हाल लाहौर में वफ़ाक़ी वज़ीर सकाफ़त हुकूमत पाकिस्तान शेख रशीद अहमद साहब महिमान ख़सूस जी हैसियत सां दरिया ख़ान फिल्म जे फिल्मसाज़ सादिक अली ख़ान खे एवॉर्ड सां नवाज़ियो आहे। अहिड़ी तरह 1992 में जेका फिल्म ठही आहे उहा आहे मोहबशीदी। 18 दिसंबर 1993 ते महफ़िल ऑडिटोरियम लाहौर में सैयद सिजाद हैदर गिलानी महिमान ख़सूसी जी हैसियत में फिल्म मोहबशीदी जे फिल्मसाज़ एस गुल खे एवॉर्ड सां नवाज़ियो। अहिड़ी तरह 1993 में जेका सिंधी फिल्म ठही आहे नॉमिनेट थी आहे, उन जो नालो आहे मलाखड़ो। 25 दिसंबर 1994 ते महफ़िल ऑडिटोरियम लाहौर में जनाब फ़ख्र ज़मा साहब महिमान ख़सूसी जी हैसियत में फिल्म मलाखड़ो जे डायरेक्टर जनाब ग़ुलाम अहमद चन्ना खे एवॉर्ड सां नवाज़ियो। अहिड़ी तरह हीउ जेको सिलसिलो हलंदो रहियो, धरती मुंहिंजी माउ उनखे बि एवॉर्ड मिलियो। उन खां पोइ आख़िरी जेका फिल्म साईं ठही आहे एवॉर्डनि जे हवाले सां, उहा आहे हिम्मत। 1997 ते फिल्म हिम्मत खे बि एवॉर्ड सां मालामाल कयो वियो। इन फिल्म जो फिल्मसाज़ हो सैयद मुज़फ़र हुसैन। त मुंहिंजा दोस्तो, ही कुझु मुख़्तसर मालूमात हुई जेका मूं अव्हांजी ख़िदमत में पेश कई त असांजी जेके सिंधी फिल्मूं हुयूं उन्हनि बि उर्दू फिल्मुनि वांगुरु एवॉर्ड वसूल कया ऐं उन्हनि जी बि पज़ीराई थी। हाणे आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंधी ॿावी फिल्म जेका ठही आहे सोढापुर सिंध जा, फिल्म रिलीज़ जी तारीख़ आहे 7 दिसंबर 1973। फिल्मसाज़ आहे रियाज़ भट्ट, हिदायतकार मोहम्मद यूनुस राठौर, कहाणी मकाला निगार यूनुस राठौर, लेखक एस एम कलीम, अक्कासी एम अयूब ऐं तदवीन आहे अमीन इस्लाम जी। कहाणी मकाला निगार यूनुस राठौर, सदाबंदी साहबज़ादा अयाज़, शाइर मूसा कलीम, मुश्ताक जसकानी, मूसीकार ज़फ़र अली ऐं जेके गुलकार हुआ हिन फिल्म जा उनमें रूना लैला, मोहम्मद यूसुफ नौशी, निगत सीमा ऐं उन खां अलावा ॿिया अदाकार जेके हुआ जिन हिन फिल्म में कमु कयो उहे चकोरी, मुश्ताक चंगेज़ी, मुराद बलोच, नरगिस, साहिरा, मुश्ताक जसकानी, महबूब आलम, एहसकुल, मुश्ताक मुग़ल, किरन, मलिक अनोखो ऐं आफ़ंदी। सोढापुर सिंध जा जेके नग़मा हुआ उन वक़्तु तमामु घणा मशहूरु थिया हुआ ऐं उन में जेको पहिरियों नग़मो जेको हो उन में जीत मुंहिंजी थींदी तुंहिंजी थींदी हार, इन में ॾाढो सुठो डांस जेको हो सो जेका परफॉर्म कयो चकोरी, ॾाढो सुठो डांस कई। बहरहाल फिल्म असांखे यादि आहे शालीमार सिनेमा में हीअ फिल्म लॻी हुई, उन खां पोइ निशात में लॻी ऐं आख़िर में उहा फिल्म हैदराबाद में वरी न्यू मैजेस्टिक सिनेमा में लॻी। त इन जे बारे में तव्हांखे ॿुधाईसीं ॻाल्हि। हाणे साईं अचूं था जेका सिंधी टेवी फिल्म ठही आहे उन नालो आहे प्यार कयो सिंगार। अच्छा, इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेका रंगीन फिल्म ठही आहे प्यार कयो सिंगार, उहा हीअ फिल्म आहे। पेशकार इदारे जो नालो आहे नसर फिल्म्स। रिलीज़ थियण जी तारीख़ आहे 15 फरवरी 1974। पेशकार फिल्मसाज़ आहे यूसुफ नसर, हिदायतकार यूसुफ नसर, कहाणी मकाला निगार ओस्मान पांधियानी, अक्कासी इश्तियाक अहमद, तदवीन आहे मुश्ताक अहमद जी, शाइर आहे मूसा कलीम, मूसीकार आहे ग़ुलाम अली, गुलूकार रूना लैला, रूबीना बदर ऐं सैयद सुलेमान शाह। ऐं जिन अदाकारनि हिन फिल्म में
हिसो वरितो। उन में चकोरी, मुश्ताक चंगेज़ी, इशरत, वसीम, किरण, अहमद अली, मुश्ताक जसकानी, दिलावर शाह, शकील लासी, महमूद, बाबर बलोच, नूरी, ओस्मान पांधियाणी ऐं मल्क अनोखो। त साईं हीअ जेका मालूमात हुई प्यार कयो सिंगार जी, जेका रंगीन फिल्म हुई, इहा ठही आहे 1974 में। त दोस्तो हाणे अचूं त तव्हां ई असां ही नख़्मो ॾिसूं ऐं ॿुधूं। नगमो तव्हां ॾिठो ॿुधो, कीअं लॻो तव्हांखे? हाणे साईं अचूं था, प्रोग्राम जो वक़्तु हाणे पूरो थियण वारो आहे, पर सिंधी 24 फिल्म जेका ठही आहे उन नालो आहे प्यार तां सदके। पेशकार इदारो आहे आरा की फिल्म। रिलीज़ थियण जी तारीख़ आहे 17 मई 1974। फिल्मसाज़ आहे ए रज़ाक ऐं एम कासिम। हिदायतकार आहे SY अहमद। असिस्टेंट हिदायतकार आहे HA बुखारी, सैयद हयात अली शाह बुखारी। कहाणी मकाला मूसा कलीम, अक्कासी आगा इमाम जी आहे। शाइर मूसा कलीम, मूसीकार ग़ुलाम अली ऐं मामा ज़मीर। गुलूकार मोहम्मद यूसुफ, रूना लैला, अफशां ऐं जिन अदाकारनि मुंहिंजा साईं इन फिल्म में कमु कयो उन में चकोरी, मुश्ताक चंगेज़ी, शहनाज़, महबूब आलम, एस मुग़ल, AR बलोच, गुल मुनीर, नरगिस, बाबू ऐं किरण। त ही कुझु मुख़्तसर नाला हुआ जिन जेको मेन किरदारु हिन फिल्म में अदा कयो। हाणे दोस्त पुछनि था त जेका सिंधी फिल्म जी साईं हली आहे जेका हिस्ट्री, उन खां पोइ 77-78 खां पोइ सिंधी फिल्म खे जेको ज़वाल आयो आहे उन जो सबबु इहो हो त उन वक़्तु मार्शल लॻी, ज़ियाउल हक़ जी मार्शल लॻी, जंहिं काफ़ी शयुनि खे धकु ॾिनो आहे। उन्हनि पाकिस्तान ऐं ख़ासि करे सिंध जी मौसीक़ी, सिंध जी सकाफ़त ऐं सिंधी फिल्म जेकी ठहियूं पिए, सिंधी फिल्मुनि जी जेका वाध विझ थी पिए, उनखे पोइ रस्तो जेको आहे मार्शल जो रस्तो जेको उन वक़्तु हो उहो रुकिजी वियो। ॿियूं शयूं जीअं तबाह थियूं तीअं असांजी सिंधी फिल्म पोइ आख़िरी पसाउनि में हली वई। बहरहाल इंशा ताला जीअं वक़्तु मिलंदो तव्हां सां इन बारे में वरी गुफ़्तगू थींदी। प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फ़नकार जो वक़्तु हाणे पूरो थियो। पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत।